हाणे गुज़ारिश है मोहतरम ज़ैद पीरज़ादे के तो अचे ऐं पंहिंजी ख़ूबसूरत शायरी अवांजे समातुन जी नज़र करे। ज़ैद पीरज़ादो जेको पीरज़ादो फैमिली है पूरी अमर ज़ैद ऐं संदन वालिद साहब ऐं ही सॼी जेका है अदबी फैमिली है अनवर पीरज़ादे साहब जी तव्हांजे समातुन जी नज़र पंहिंजी शायरी कंदो डॉक्टर ज़ैद पीरज़ादो। तमाम घणियूं मुबारकूं अयाज़ मेलो कराइण जूं तमाम जेके कैफ़े खाना बदोश जी टीम के छो जो हेड़ियुनि हालतुनि में उन्हनि हेड़ो मेलो मचायो आहे। नज़म आहे इंतज़ार। जिस्म जे रीस ते घर मुंहिंजे जी हर शइ बि काबूअ मुंहिंजे खां ॿाहिरि निकिरी वई आहे। अजब जी निशानीअ वांगुरु हैरान थी वई आहे, वीरान थी वई आहे। मुंहिंजो रंधिणो तोलाए ठहंदड़ चांहि जी महक सिंघण लाइ बेताब आहे। फ़र्श तुंहिंजे क़दमनि जे ज़ोरनि सां पंहिंजो सदियुनि जो थक लाहिण थो चाहे। सोफ़ा तोखे भाकुर में भरण लाइ आता आहिनि। टंगियल नवां वॻा नफ़रत विचां था मूॾे तकिन। कंगे खे वारनि जी यादि विसरी वई आहे। कैलेंडर हवा बहाने ईंदड़ वक़्त तरफ़ उॾरण थो चाहे। तोखां मायूस थी बल्ब जी रोशनी बि झकी थी वई आहे। पखो बि बेज़ारीअ मां थो हवा ॾे। मोबाइल जी घंटी मुस्तक़िल मुंहिंजो मज़ाक थी उॾाए। तूं हेकर अच मूंखे न सही मुंहिंजे चौगिर्द फैलियल हिन बेचैनीअ खे को चैन ॾेई वञ, को आराम ॾेई वञ। वाह वाह वाह, खूबसूरत नज़्म जो तमाम सुहिणो शाइर आहे ज़ैद पीरज़ादो।